إن الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا. من يهده الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له. وأشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له وأشهد أن محمدا عبده ورسوله. أما بعد فإن خير الحديث كتاب الله وخير الهدي هدي محمد صلى الله عليه وسلم وشر الأمور محدثاتها وكل محدثة بدعة وكل بدعة ضلالة وكل ضلالة في النار. أعوذ بالله السميع العليم من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. قاف والقرآن المجيد بل عجبوا أن جاءهم منذر منهم فقال الكافرون هذا شيء عجيب أإذا متنا وكنا ترابا ذلك رجع بعيد قد علمنا ما تنقص الأرض منهم وعندنا كتاب حفيظ بل كذبوا بالحق لما جاءهم فهم في أمر مريج أفلم ينظروا إلى السماء فوقهم كيف بنيناها وزيناها وما لها من فروج والأرض مددناها وألقينا فيها رواسي وأنبتنا فيها من كل زوج بهيج تبصرة وذكرى لكل عبد منيب ونزلنا من السماء ماء مباركا فأنبتنا به جنات وحب الحصيد والنخل باسقات لها طلع نضيد رزقا للعباد وأحيينا به بلدة ميتا كذلك الخروج. وقال الله تعالى في كلامه المجيد وقال الرسول رب إن قوم اتخذوا هذا القرآن مهجورا. हर किस्म जी हमदे सना वॾाई अने वाखाणा इबादत ऐं बंदगी उन ते अल्लाह वहदहु ला शरीक लहु जे लाइक़ अने सज़ावार आहे जेको अल्लाह कुल कायनात जो तनहा ख़ालिक ज़मीन अने आसमान जो अकेलो मालिक आहे। अल्लाह ताला जी मुख़्तसर हमद खां बाद बेशुमार लादादाद दुरूद ऐं सलाम नाज़िल कयईं। उमूमन तमाम अंबिया अलैहिमुस्सलातु वस्सलाम मथे ख़ुसूसन पंहिंजे आख़िरी नबी जनाब मुहम्मद मुस्तफ़ा अहमद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मथे अल्लाहुम्मा सल्लि व बारिक व सल्लिम अलैहि। हाज़रीन जुमा, बुजुर्गों, नौजवान साथियों, अॼु हिन जुमे जे अंदरि ख़ुतबे जो उनवान है क़ुरान खां दूरी जा नुक़सान। अल्लाह रब्बुल आलमीन पांखे ज़िंदगी गुज़ारे ला करे तो अहिड़ो किताब ॾिने जे पांखे कंहिं पण मसइले में, कंहिं पण मामले में या ज़िंदगी जे कंहिं पण कमकार में किथे पण पांखे मुंझवणी थिए, पांखे सम्झे में न अचे जे असीं हाणे पूरो कयूं त ई क़ुरान हिकिड़ी अहिड़ी किताब है जे पांखे ई वाट ॾेखारे जे आंखे हाणे ई कयो खपे। इन हाज़ल क़ुरान यहदी लिल्लती हिय अक़वम। अल्लाह ताला फरमाए क़ुरान जेको आंखे वाट दसे तो वो बिल्कुल सिधी वाट है।
अने रुगो सिद्धी न, क़ुरान जेको आखे दस दे तो, क़ुरान जंहिं कम जो आखे हुक्म दे तो, ई क़ुरान जो हिकिड़ो हुक्म मज़बूत हुक्म है, कमज़ोर नहीं। क़ुरान जे कंहिं पण हुक्म मथे अमल करे ऐं कॾहिं नुक़सान में न वेंदा। आंखे अहिड़ो लॻंदो जे क़ुरान जे हिन हुक्म ते आउं हलियोसि त मुंहिंजो ही नुक़सान थी वियो, क़ुरान जी हिन ॻाल्हि खे आउं मञियोसि त मुंहिंजो ही नुक़सान थी वियो। ई पंहिंजा जेको विसविसा आहिनि पंहिंजे शैतान दिल में विझे थो। थी सघे अहिड़ी को वस्तु जेको पांखे नापसंद वे, पर हकीकत में पाला करे उनमें फ़ाइदो वे। थी सघे को वस्तु पांखे पसंद वे, पर हकीकत में उन वस्तु में पाला करे नुक़सान थे। अहिड़ा कई दाख़िला बने था। क़ुरान जेको है, ई क़ुरान मिलियो कंहिंखे हो? आउं आखे उन दौर में कोठे हलां जॾहिं क़ुरान नाज़िल पियो थिए। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जरा अरब में आया त अरब जी हालत अहिड़ी वई जे पां जाफ़र तैयार रज़ी अल्लाह तआला अन्हु, जेको अली रज़ी अल्लाह तआला अन्हु जा भाउ नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा काका ई आहिनि, जरा मके जे मुशरिक़ें सतायो दुख ॾिनो, मके में रहण मुश्किल थी वियो, तर हिजरत करे हबशा हलिया विया। हबशा हिकिड़ो मुल्क है, मके वारा उते पुॼी विया। जे असांजा माण्हू आट भॼी आया आहिनि, इन असांजो दीन छॾारियो आहियूं, असांजे कुट में कबीले में इन वेड़ी विझी छॾियो आहियूं, अने माण्हू में फितना उभा करे माण्हू भॼी आया आहिनि। बादशाह खे चयो ही माण्हू असांखे पाछा वारे है। बादशाह चए सबर कयो, ऐं उन जी ॻाल्हि सुणा, हू कुल आया आहिनि। घुरायो भई ऐं हिते कुल आया आहियो। तेरा जाफ़र तैयार रज़ी अल्लाह तआला अन्हु उभा थी करे चए त ऐं बादशाह, असीं कोई शौक़ में न आयासीं, मजबूर थी करे आया आहियूं। कुला मजबूर थिया। मके जा माण्हू असांखे मके में रहण नथा ॾियनि, ज़ुल्म कयूं था, सतायूं था, तंहिंजा करे असांखे असांजो मुल्क छॾणो पियो आहे। पंहिंजो कान करो, तव्हांखे कुला सतायूं था। तेरा जाफ़र तैयार रज़ी अल्लाह तआला अन्हु उन ज़माने जी ॻाल्हि कयूं, ऐं बादशाह असीं उहो क़ौम हुआसीं, असीं बुतनि खे पूॼींदा हुआसीं, असीं मुर्दार खाईंदा हुआसीं, असीं ज़िना ऐं बदकारियूं कंदा हुआसीं, असीं कुट में कबीले खे तोड़े विझंदा हुआसीं। असां जा बरो को माण्हू कमज़ोर माण्हू खे खाई वेंदो हो। असीं पिंड में दुश्मनियूं पैदा करे मामूली मामूली ॻाल्हि मथां माण्हुनि खे मारे विझंदा हुआसीं। असांखे कंहिं वस्तु जी को सुध न ख़बर न हुई। इन दौर में अहिड़े वक़्त में हिकिड़ो इंसान असां में उभो थियो, जंहिंखे असीं सचो ऐं अमानतदार चवंदा हुआसीं। उन असांखे चयईं बुतनि जी न, हिकिड़े अल्लाह जी इबादत कयो। उन असांखे चयईं जे मुर्दार न बल्कि हलाल थियो। उन असांखे ॾसें सनावती खे तोड़ियो न बल्कि जोड़ियो। उन असांखे ॾसें मज़लूम ते, मिस्कीन ते, कमज़ोर ते, ज़ईफ़ मथे ज़ुल्म न कयो, बल्कि उन जी मदद कयो। असां उन जी ॻाल्हि मञियासीं, असांजी क़ौम असांजी दुश्मन थी वई। असां वटि अल्लाह हिकिड़ो किताब हलाए आहे, जंहिं किताब में असांखे ही मड़ हुक्म ॾिने आया आहिनि। वो किताब असीं पढ़ूं था, उन मथे अमल कयूं था, अने असांजी क़ौम जेको असांखे सताए थी। बादशाह चए थो उहो किताब जेको आंट आयो उन मां ॿी मूंखे पण सुणायो। जाफ़र तैयार रज़ी अल्लाह तआला अन्हु सूरह मरियम जी तिलावत शुरू कयो।
पूरी सूरत पढ़ी न सघिया अने वो बादशाह एतिरो रोनो जो उनजी सॼी ॾाढ़ी जेको लुड़के से पुसी पई। सॼे दरबार में जेको वज़ीर दरबारी बलवा मरे हुई पिया। जाफर तैयार कयो, बस कर, ई कलाम असां वटि सहन नथो थिए। इहो क़ुरान है जंहिं काफ़िरनि जी दिलि मथे एतिरो असर कयो जो उनखे पाण रोअण मथे मजबूर करे छॾियो। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण किन किताब खे छॾायो पाण निहारी, पाण किन क़ीमती वस्तु मां हथ कढियाई उहो पाण निहारी वेठा आहियूं। अब्दुल्ला बिन मसऊद रज़ी अल्लाह ताला अन्हु खे चवनि था मूंखे क़ुरान पढ़ी ने सुणाए। ए अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़ुरान आम मथे नाज़िल थियो आवां खे कीअं पढ़ी सुणायां? ए अब्दुल्ला मुंहिंजो मन थी त ॿिए कंहिंखे वटां सुणां। अब्दुल्ला बिन मसऊद रज़ी अल्लाह ताला अन्हु चवनि था मूं सूरह निसा जी तिलावत शुरू कई। पढ़ंदे 40 आयतूं पढ़ी वियुसि। हिन आयत मथे पहुतुसि फकैफ इज़ा जिअना मिन कुल्लि उम्मतिन बिशहीदिन व जिअना बिका अला हाउलाइ शहीदा। ए अल्लाह जा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वो कहिड़ो मंज़र हूंदो, क़यामत जो वो टाइम कहिड़ो टाइम हूंदो जॾहिं असीं मिणी उम्मत में जा नबी खे बोलाए करे पुछंदासीं आजी उम्मत सां कहिड़ो व्यवहार कयनि। ए नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असीं आंखें सॾ करे पुछंदासीं कि आजी उम्मत जे बारे में ऐं असांजी ख़बर ॾियो आजी उम्मत आसे कहिड़ो व्यवहार कयनि। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो अब्दुल्ला बस अॻियां न पढ़। साहबा किराम चवनि था असां निहारियो नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की सॼी ॾाढ़ी लुड़के से पुसी पई वई। ए अल्लाह मूंखे मुंहिंजी उम्मत जे बारे में गवाही ॾियणी पवंदी कि मुंहिंजी उम्मत करो कंहिं अने उहा गवाही कई गवाही हूंदी। इन गवाही के अल्लाह रब्बुल आलमीन कुरान करीम की सूरह फुरकान आयत नंबर 3 में बयान फरमाए वक़ाल रसूल ए क़यामत जो ॾींहुं रसूल नबी चवंदो कुर चवंदो इन कौम इत्तखज़ू हाज़ल कुरान महजूरा। ए मुंहिंजा रब, ए मुंहिंजा परवरदिगार, ए मुंहिंजा अल्लाह हिन मुंहिंजी कौम क़ुरान में जा हथ कढी लाथा आहिनि। ही केरु राव ॾींदो? नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़यामत जो ॾींहुं अल्लाह जे दरबार में राव ॾींदा जो उहो क़ुरान जेको इन माण्हू खे ॾेई वियो हुउसि उन क़ुरान में हथ कढी लाथो। ही क़ुरान जरा आयो अरब में इन में मरे विड़ियल हुआ झगड़ा फितना फसाद हालत एतिरी गंभीर वई जे हिकिड़ी जंग थई जंहिंमें 200 थी 250 माण्हू मारिजी विया अने उहा जंग तकरीबन 200 वरे हलई ने जंग कोरे मथा वई ऐं अंदाज़ो लगायो माण्हू कहिड़ा जहायल माण्हू आहे। इहा जंग ॿी कुटुंबे जे विच में थई सिर्फ इन ॻाल्हि मथा जे हिकिड़े कुटुंब जे माण्हू चए वाए मथे पहिरीं आऊं पाणी उठ के पिया ॾियां हुते पहिरीं आऊं पिया ॾियां। इन ॻाल्हि मथा विड़ा पिंड में 200 वरे जंग हलई है 200 थी 250 माण्हू मारिजी विया आहिनि। सुलह नाई थई सरचा नथी थिए वरा वरे जंग थिए माण्हू मारिजी वञे औस ने खजरज पिंड में सरचेला करे तैयार नाई। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा कदम मदीने मथे पुॼाइनि था। मदीने मथे आया मदीनो विख्यल है माण्हू पिंड में टोटल आई पर नबी आयो पिंड बरकत खणी ने बरकत वारो किताब खणी ने आयो। अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सुलह कराए छॾे जे हिक ॿिए जा 250 माण्हू मारिया वे हिकिड़े जे फेरे में हथ ॾियण लाइ करे तैयार थी वञे हिकिड़े जे फेरे में माफ़ करे लाइ करे तैयार थी वञे रुगो माफ़ न कई उन जे दुख में एतिरो कमु अचे जे सॻो भाउ पण कमु न अचे उन्हीं के अहिड़ा कंहिं बनाया। अल्लाह रब्बुल आलमीन इन वस्तु के बयान करें सूरह आल इमरान आयत नंबर 103 में अल्लाह फरमाए वअतसिमू बिहब्लिल्लाहि जमीअन वला तफर्रकू। ऐं उन क़ुरान के
अल्लाह जी उन रस्सीअ खे मज़बूती से पकड़े लायो जेको अल्लाह ताला खे ॾिने। अने यादि कयो उन ज़माने खे जहिड़ा पिंड में विड़ियल हुआ, आनियूं दुश्मनियूं वयूं, पर ई क़ुरान जहिड़ो किताब ॾेई करे अल्लाह रब्बुल आलमीन आखे भाउ भाउ बनाए छॾियईं। ई क़ुरान है जंहिं सोइकड़े वरेनियूं वीड़ी ख़त्म करायूं वई। एतिरे लाइ करे प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आख़िरी वसियत न्यारियो, दुनिया में जा वञे था अने पिन जी क़ौम खे, पिन जी उम्मत खे वसियत करे चए था, कुर चए था, तरक्तु फीकुम अमरैन लन तदिल्लु मा तमस्सक्तुम बिहिमा किताबल्लाहि व सुन्नती। आऊं दुनिया छॾे वञा थो, पर आंखे ई डप न हुअणो खपे जे ऐं पुठियां कहिड़ो कंदा। आंखे परवाह न हुअणी खपे जे असीं हाणे केॾा वेंदासीं। पंहिंजो माइटर पंहिंजो वॾील वॾो वेंदो रहे त पाण हैरान जे हाणे असांखे करणो कहिड़ो, ही त मरे अब्बा संभालींदो हो। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पिन जी उम्मत खे ॾसियो, आऊं वञा थो, पर आंखे ई डप न हुअणो खपे जे असीं गुमराह थी वेंदासीं। न, आऊं आंखे ॿ वस्तू ॾेई वञा थो, हिकिड़ो अल्लाह जो क़ुरान है अने ॿई मुंहिंजी सुन्नत है। जेकॾहिं इन ॿी वस्तुअ में जा हथ न कढंदा त कॾहिं पण गुमराह न थींदा। न पाण गुमराह थिया आहियूं, तंहिंजो कारण इहो जे पाण इन क़ुरान मां न सुन्नत मां हथ कढी नथा आहियूं। क़ुरान छॾे के क़ुरान मां हथ कढे में जा पाण खे पहिलो नुक़सान ई थी थो जे पंहिंजे माहौल मां पंहिंजे मुआशरे मां बरकत ख़त्म थी वई। अॼु पाण रणी कयूं था न, चा बरकत न आहे। बरकत जंहिं वस्तु में बरकत वई उन वस्तु के पाण छॾे वेंदो है। अल्लाह फरमाए, किताबुन अंज़लनाहु इलैकुम मुबारक, असां आवत जेको किताब हलायो बरकत वारो किताब है। ई मुबारक किताब है, ई वो किताब है जंहिं महीने में ई क़ुरान नाज़िल थियो, उन महीने के मिणी महीने जो सरदार बनाए छॾे। शहर रमज़ान अल्लज़ी उनज़िल फ़ीहिल क़ुरान, रमज़ान उहो महीनो है जंहिंमें अल्लाह रब्बुल आलमीन क़ुरान खे नाज़िल कयईं। अने न्यारो जंहिं महीने में क़ुरान नाज़िल थियो उन महीने में केॾी बरकत है। मस्जिदूं ख़ाली वेठियूं, रमज़ान जे महीने में मस्जिदूं मरे भरिजी वञे। पाण घणे काइम माटे रुखी सुखी मानी थियो, रमज़ान जो महीनो अचे किस्मे किस्मे जा काम फ्रूट तैयार थिए था। इन रमज़ान के बरकत इन क़ुरान ॾिने हैं। इन्ना अंज़लनाहु फ़ी लैलतिल क़द्र, लैलतुल क़द्र में असां क़ुरान के नाज़िल कयो। अने पोइ अल्लाह ताला फरमाए, इन्ना अंज़लनाहु फ़ी लैलतिन मुबारका, असां क़ुरान के बरकत वारी रात में नाज़िल कयो है। न्यारो पंहिंजो ई शबे क़द्र जो राति जेको अचे थियूं पंहिंजो मस्जिद अल्हम्दुलिल्लाह भरल में, इहा बरकत क़ुरान में है। अने हज ने उमरे ते विया हूंदा उन मके में जंहिंमें बरकतों ने बरकतों रखियलूं आहिनि। हर की वस्तु में बरकत है। अरब में किथे पण पाणी न आहे, पण ज़मज़म जो कुओं जेको मके में कॾहिं सुके नथो, दुनिया सॼ खे पाणी प्यारे पियो। उन शहर के बरकत वारो शहर न क़ुरान बनाए हैं। अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए, ला उक़सिमु बिहादल बलद, आऊं इन क़ुरान जी कसम खणी ने चां थो, वत्तीन वज़ैतून वतूर सीनीन वहादल बलदिल अमीन, हिन अमानत वारे शहर जी आऊं कसम खणी चां थो जंहिं शहर जा सौ अल्लाह रब्बुल आलमीन क़ुरान में कयईं, उन शहर के बरकत अल्लाह रब्बुल आलमीन क़ुरान जी वजह से ॾिनी है। अने पाण उहा उम्मत आहियूं जंहिंखे अल्लाह रब्बुल आलमीन बरकत इन क़ुरान में ॾिने, अने पाण उन बरकत मां हथ कढी अने बेबरकतां सां ॾियारी विञूं पिया। मुंहिंजा अज़ीज़ भाइरो, क़ुरान जेको है इंसान जी दिलि जा पर्दा खोले विझे थो। हिकिड़ो इंसान जहिड़ा क़ुरान मां हथ कढे थो तहिड़ा हरा हरा उन इंसान जी दिलि सॼी ढकिजी वञे थी। कोन इंसान मथे नथी त कॾहिं असर की न कंदी। अने क़ुरान त हिकिड़ी अहिड़ी किताब है जे इन क़ुरान जी हिकिड़ी ज आयत, कॾहिं त हिकिड़ी ज आयत हिकिड़े इंसान के न सॼे मुल्क ते सुधारे छॾे थी। हिकिड़ी ज आयत, वधारे न। दलील यादि करो है हिन ॻोठ जा
हिन पिण जा हिन मुल्क के सुधारे वाला मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी रहमहुल्लाह नालो अचे त नूह बाती वञे था। उहो इंसान हिन पिण के जंहिं आबाद कयो हिते हिंद ने सिंध जा न अरब जा खुथा जे पढ़ेला करे आया आहिनि। हिन हंध मथे अरब जा खुथा जे पढ़ेला करे आया आहिनि मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी। उहो दौर मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी रहमहुल्लाह के जेको हिदायत मिलई अने पुठियां जेको पांखे मिलई उहो हिकिड़ी आयत वई। हिकिड़ी आयत वई जंहिं पाण मणी के तौहीद ॾिनो है। हिन सिमरीअ मथे वेठल हुआ क़ुरान जो दौर कंदा आया 6 ॾींहं थिया हुआ। छठो ॾींहुं है सूरह ज़ुमर जी आयत नंबर 3 मथे पुॼे था अला लिल्लाहि दीनुल खालिस। सुनी लायो खालिस ने सच्चो दीन अल्लाह जो दीन है। अल्लाह का सिवा बे कंहिंजी इबादत न होनी खपे। वल्लज़ीन इत्तख़ज़ू मिन दूनिही औलिया अने माण्हूं अल्लाह के छॾे ने ॿिए खे वली बनाए लाथो आहियूं ॿिए खे पीर बनाए लाथो आहियूं अने पोइ उन्हनि जी इबादत कई त करो चए था मा नअबुदुहुम इल्ला लियुक़र्रिबूना इलल्लाहि ज़ुल्फा। असीं इन पीरे के इन वलीअ के इन कबरे के इन मज़ारे के एतिरे लाइ करे मञूं था जेकी असांखे अल्लाह खे उॾा कयूं था। अल्लाह फरमाए इन्नल्लाह यहकुमु बैनहुम फीमा हुम फीहि यख्तलिफून। क़यामत जो ॾींहुं अचींदो इन्ही मिणी ॻाल्हियुनि जो अल्लाह रब्बुल आलमीन ते फ़ैसिलो कंदो। ये उहा आयत वई मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी इन आयत मथे भोॻा तर चओ केॾा अल्लाह जो क़ुरान आहिनि केॾा मुंहिंजी क़ौम बीहे पई। केॾा अल्लाह जा हुक्म ई केॾा असीं वञूं पिया इन हंध मथे रवाना थी था। हाणे दुनिया भले मुखालिफ थी वञे हाणे भले मूं मथे ज़ुल्म थिए हाणे भले मूं ते ॾुख तकलीफ़ूं अचे पर ही क़ुरान जो आयतो मुंहिंजी क़ौम खे सुणाईंदुसि। क़ुरान शुरूआत थी है उन मर्दे मुजाहिद जो ॻाल्हियां कयूं सुञाण वञा त ॿी सॼो ख़तम थी वञे। उहो अहिड़ा इंसान हुआ हिकिड़ी आयत एतिरो कमु कयईं जो उन जो सीनो खुली वियो अने उतां पाण मिणी के तौहीद मिलई है। ई कंहिं ॾिनी है क़ुरान जी हिकिड़ी आयत पाण खे ॾिने। अॼु उन क़ुरान में जा पाण हथ कढी लाथा आहियूं। पाण अॼु उन क़ुरान खे भुली विया आहियूं। चाहे समाज फिटियो पियो है चाहे ही बुराइयूं बदकारियूं मरे आम थी वियूं आहिनि। अरे मुंहिंजा अज़ीज़ भाउ जेको पाण क़ुरान में जा हथ कढंदो उन जी हालत इहा थींदी। जेको इंसान क़ुरान खे छॾींदो उन जी हालत इहा थींदी। अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इन्नल्लाह यरफउल अक़वाम बिहाज़ल क़ुरान। अल्लाह रब्बुल आलमीन इन क़ुरान जे ज़रिए अमो क़ौमे खे ऊंचियूं करे थो। अल्लाह रब्बुल आलमीन इन क़ुरान जे ज़रिए माण्हू खे इज़त ॾे थो। उहा इज़त उहो मान उहो मर्तबो अल्लाह रब्बुल आलमीन पाण खे ॾिने में पाण हिन मुल्क में तौहीद खे फैलायो। सॼी दुनिया में वाह वाह थी वई रुगो वाह वाह न थी वई बल्कि हिन तौहीद के माण्हू जेको फैलाए वारा हुआ तैला करे सऊदी अरब जे बादशाह वानो जुबा मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी कहलाए वे जी ही मुंहिंजो हदियो है ही मुंहिंजो गिफ्ट आला करे जे तौहीद मथे हेॾो कमु कया आहियूं। मुंहिंजा अज़ीज़ भाइरो पाण किथे वासी ने किथे पुॼी विया आहियूं। ही उहो पिण हुआ जंहिं में जा सॼी दुनिया खे नूर मिलियो है। हिते जेको चिराग मौलाना कायम कयो हिते जेको ॾीओ ॿरियो उन में जा सॼे मुल्क खे रोशनी ने सोजरो मिलियो है। अने अॼु पाण इन हालत में जयूं कि पाण अॼु अंधारो ने ऊंधो करे छॾियो है। मुंहिंजा अज़ीज़ो पाछा वरी अचो उन वाट मथे उन रस्ते मथे जंहिं मथे अब्दुर्रहीम पच्छमी पाण खे छॾे विया हुआ। चओ क़ौम जो सतायल मौलवी अब्दुर्रहीम उहो अब्दुर्रहीम जंहिंखे क़ौम सताए में जंहिंखे माण्हू सतायो हो जेल में वेही करे ने चए था जे गंदगीअ में बंदगी ई मुंहिंजा नसीब। ही जेल जी गंदगी जंहिंमें आऊं सजदा कयां जंहिंमें अल्लाह खे आऊं यादि कयां ई मुंहिंजे नसीब में लिखियल हो। पाण उन जी क़ौम आहियूं पाण उन खे मञंदड़ आहियूं पर पाण जी हालत ई है कि जंहिं क़ुरान मां पाण खे हिदायत मिलई उनखे पाण 12 महीने में हिकिड़े फिरा खोलियूं था। मुंहिंजा अज़ीज़ भाइरो ई क़ुरान हू है जंहिंखे पाण लाचार बनाए करे ला वारिस बनाए करे पाण किथे ठॻाए छॾियो है।
मुंहिंजा अज़ीज़ो पंहिंजे घर में ठा ठिकर हूंदा ॿिए चौथे महीने खणी पाणी खे साफ़ करे धोई वरी रखूं था पर क़ुर गुजकीअ में पियो आहे त उते उहो जूं पियो आहे क़ुर वाट निहारे पियो अचे कोक मूंखे खोले अचे कोक मूंखे पढ़े अचे कोक मुंहिंजो दौर करे पर इनखे खोले वारो केरु न आहे तव्हांखे वार न आहे न धंधे विचा कमकार विचा माल विचा अने पुठियां रियाणी करे पुठियां तव्हांखे वार न आहे पाण वटि मिणी वस्तु लाइ करे टाइम आहे ॻोठ जी कचहरीअ में रिहाण करे लाइ करे पाण वटि टाइम डिग पियो आहे खेत्र में कमु करे लाइ करे पाण टाइम डिग पियो आहे खावड़े पाण वञो उते वञी चर्चाऊं करे लाइ करे पाण टाइम डिग पियो आहे मोबाइल मथे 4-4 कलाक वेही करे गेम रमूं वीडियो निहारियूं डिग टाइम पाण पियो आहे पर इन क़ुर खे पढ़े लाइ करे पाण वटि टाइम न आहे ई पाण उहो क़ौम आहियूं जंहिं बदकिस्मत क़ौम इन क़ुर खे छॾे ॾिनो आहे अरब वारे खे क़ुर जॾहिं मिलियो त उहो मड़े गुलाम हुआ उन वटि ताक़त न वई उन वटि बर न हो उहो मड़े गुलाम हुआ कॾहिं के रूम वारा उन मथे हुकूमत कई कॾहिं के ईरान वारा उन खे गुलाम बनाए लॻी अबोल क़ौम वई जाहिल क़ौम वई अनपढ़ क़ौम वई कंहिं ॻाल्हि जी को सुधज की न वई पर क़ुर जॾहिं मिलियो अहिड़ो उन खे ऊंचो कई अहिड़ा ऊंचा बनाए जे जेको काल उन मथे हुकूमत कंदा हुआ ई उभा थी विया जे हाणे असीं आम ते हुकूमत कंदासीं ऐं की न करे सघंदा रोम खे उन फतह कयूं मिस्र खे उन फतह कयूं ईरान खे उन फतह कयूं अने हिंदुस्तान खे उन फतह कयूं हो हथ में हिकिड़ो हो हथ में ॿई कोई वस्तु न हुई ही क़ुर खणंदा हुआ क़ुर खे पुछंदा हुआ हीअ वाट असीं मुंझी पियूं हाणे केॾां वञो क़ुर ॾसींदो हाणे हेॾां ई वञो क़ुर मथे अमल कयूं अने सॼी दुनिया जे अंदरि इस्लाम खे फैलाए छॾियूं अॼु उन क़ुर में जा पाण हथ कढी था जेकॾहिं इन किताब मथे पाण अची वञो अल्लाह रब्बुल आलमीन पाण खे पूरो पूरो ॾींदो दुनिया में इज़त ॾींदो दुनिया में मान ॾींदो दुनिया में मर्तबो ॾींदो अने आख़िरत जे मैदान में जॾहिं पाण हलंदासीं अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो युक़ालु लिसाहिबिल क़ुरआन इक़रा वरतक़ि वरतिल कमा कुंत तुरतिल फि दुनिया दुनिया में जा कोई इंसान जेको दुनिया में क़ुर पढ़ंदो हो क़ुर जो हाफ़िज़ हो क़ुर जो कारी हो क़ुर जो दौर कंदड़ हो ई इंसान जॾहिं अल्लाह ताला वटि अचींदो जन्नत में अल्लाह ने खे दाख़िलो ॾींदो हाणे तूं वञ जन्नत में क़ुर पढ़ंदो वञ सीढ़ियूं चढ़ंदो वञ क़ुर पढ़ंदो वञ सीढ़ियूं चढ़ंदो वञ अल्लाह केतिरे सुधी वञा क़ुर जी 46 आयत जिते अचे उते तुंहिंजी मंज़िल आहे 6000 आयतूं पढ़ंदो अने सीढ़ियूं चढ़ंदो न जन्नतुल फिरदौस मथे पहुची वेंदो ही उन इंसान खे अल्लाह ताला मर्तबो ॾींदो जंहिं इंसान क़ुर खे पढ़ियो हूंदो त उहो एतिरो न बल्कि नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ई पण फरमायो जंहिं माइत्रे पंहिंजे बच्चे खे क़ुर जी तालीम ॾिनी हूंदी अल्लाह रब्बुल आलमीन उन माइत्रे खे ॿोलाईंदो उन खे अल्लाह रब्बुल आलमीन अहिड़ो इज़त जो लिबास पहिराईंदो जे सॼी दुनिया पाण ॾेई ॾियूं त पण उन लिबास जी क़ीमत पाण न चुकाए सघूं अहिड़ो क़ीमती लिबास अल्लाह पहिराईंदो त उहो पुछंदा है अल्लाह असांखे ही तो खुला पहिराए अहिड़ी कई नीति है अहिड़ो कहिड़ो अमल है जंहिंजे कारण तो हेॾो क़ीमती लिबास असांखे पहिराए अल्लाह रब्बुल आलमीन फरमाईंदो बिअख़्दि वलदिकुमा अल क़ुरआन ई लिबास आंखे एतिरे लाइ करे मूं पहिरायो है जे आंजे औलाद खे आ क़ुर हथ में ॾिना हुआ आंजे औलाद खे आ क़ुर सिखाया हुआ मुंहिंजा अज़ीज़ भाइयो औलाद खे हथ में क़ुर ॾियो पाण फोन ॾेई छॾई है पाण मोबाइल ॾेई छॾई है जंहिंमें बच्चा कुरो निहारी था कुरो सुणे था कुरो कई था अल्लाह रब्बुल आलमीन खे ख़बर है क़ुर हथ में ॾियो उहो पण दौर हो पंहिंजे ॻोठे में फजर जी नमाज़ पुठियां घर में जा क़ुर जी तिलावत जी आवाज़ अची वई माण्हू सम्झी वेंदा हुआ ही मुसलमान जो घर है जंहिंमें क़ुर जी आवाज़ अचे पई जंहिंमें क़ुर जो दौर थी पियो अॼु पाण उन आवाज़ खे सिखूं पिया कोई न जेको क़ुर पढ़ंदो वे कोई न जेको क़ुर खे सिखंदो वे अहिड़ी पंहिंजी हालत है पाछा वरी अचो इन किताब मथे अने कीअं मुश्किल न आहे ऐं ईअं सम्झो था जे क़ुर पढ़णु मुश्किल है बिल्कुलु मुश्किल न आहे आसान है मुंहिंजा अज़ीज़ भाइरो जेकॾहिं क़ुर खे पढ़ी नथा सघो त अञा पण सिखी सघो था सिखी नथा सघो त सुणी सघो था वटि मोबाइल है इन मोबाइल में क़ुर खे पढ़ो क़ुर खे सुनो
कुरान जे तर्जुमे खे सुनो कि अल्लाह रब्बुल आलमीन असांखे कहिड़ो हुक्म ॾे थो, अल्लाह रब्बुल आलमीन असांखे कहिड़ो ॾसे थो, अल्लाह रब्बुल आलमीन असांखे किन वाट मथे खणी वञे थो, ये कुरान तव्हांखे ॾसींदो। मोबाइल में गाना सुनो पिया, मोबाइल में कलाम सुनो पिया, मोबाइल में फिल्म उन्यारो पिया, मोबाइल में नाटक ने मस्ती उन्यारो पिया, कॾहिं हिकु 2 मिंट कढी, कॾहिं हिकु 15 मिंट कढी, कॾहिं हिकु अर्धो कलाक कढी इन कुरान खे पण सुनो जे मुंहिंजे रब मूंॾा कहिड़ा हुक्म न आहे। ई कुरान क़यामत जो ॾींहुं पाला करे वकील बनी अचींदो। अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इक़राउल कुरान फइन्नहु याती यौमल क़यामति लिअस्हाबी शफिया। कुरान के पढ़ो, कुरान के पढ़ो, कुरान क़यामत जो ॾींहुं आजो वकील बनी अचींदो। कोर्ट में वकील पांजो केस लड़े तो जे ही निर्दोष माण्हू है, हिन खे छॾे ॾियो, हुनजो कीअं गुनो न आहे। पाण हलंदासीं अल्लाह ताला जी अदालत में, कुरान पुॼी अची वियो अल्लाह हिन जो कीअं गुनाह न आहे, ही बेकसूर है, अल्लाह तो हुनखे छॾे ॾे, कुला छॾे ॾियां, मुंहिंजा रब ई मूंखे पढ़ंदो हो, ई मुंहिंजो दौर कंदो हो, ई मूंखे खोलींदो हो, अल्लाह तो हुनखे छॾे ॾे। अल्लाह रब्बुल आलमीन इंसान खे छॾे ॾींदो। मुंहिंजा अज़ीज़ कुरान तव्हांखे छॾाइण थींदो उन ॾींहं में जिन्हनि पंहिंजा माइट पामा हथ कढी वेंदा, जिन्हनि पंहिंजो औलाद पामा हथ कढी वेंदो, जिन्हनि पंहिंजा कुटुंब कबीला पासे भुली वेंदा, ए कुरान पिंडे पाण वटि अचींदो अने पाण खे छॾाईंदो। उन ॾींहुं कुरान तव्हांखे कमु अचींदो। इन कुरान खे पढ़ो, इन जो दौर कयो, घर जे अंदरि ॿार बच्चे खे पढ़ायो, अल्लाह रब्बुल आलमीन बरकत ॾींदो, मिणे वस्तु में बरकत ईंदो, खाधे पीते में, रोज़ी रिज़्क में, धंधे धूड़ीअ में, अने पंहिंजे समाज में हर जगह मथे बरकत ने बरकत हूंदी। उलाही किताब बरकत वारो किताब है, पर जेकॾहिं पाण किताब खे छॾे ॾिनो त पाण बेबरकताण में आहियूं ऐं अञा वधारे पाण बेबरकताण में हलिया वेंदासीं। एतिरे लाइ करे ज़रूरत इन वस्तु जी है जे इन अहिड़ी क़ीमती वस्तु खे न छॾियो, इन क़ीमती वस्तु मां हथ न कढो। कुरान खे पाण छॾींदासीं पाण पिण जो नुक़सान है, कुरान जो कीअं नुक़सान न आहे। कुरान खे पढ़े वारा दिग थिया आहिनि। अल्लाह रब्बुल आलमीन अहिड़ा पैदा करे छॾे नाबीन नथा ॾिसे राति कुरान खे पढ़नि पिया, कुरान जा हाफ़िज़ कारी किरियो पिया आहिनि, पर पाण मथे फर्ज़ है कि पाण कुरान खे पढ़ो, कुरान खे सम्झो अने कुरान जे मुताबिक़ अमल कयूं। अल्लाह रब्बुल आलमीन खां दुआ है जेकी पाण ॻाल्हियूं कुरान हदीस मुताबिक़ सुनियूं आहिनि, अल्लाह रब्बुल आलमीन पाण मिणी के मिली जुली करे अमल कई तौफ़ीक़ अता फरमाए। अल्लाह रब्बुल आलमीन पाण मिणी मुसलमान भाई के वधारे में वधारे कुरान की तिलावत करी तौफ़ीक़ अता फरमाए। अल्लाह रब्बुल आलमीन पाण मिणी मुसलमान भाई के कुरान समझे जी, कुरान के मुताबिक़ अमल करी तौफ़ीक़ अता फरमाए। अल्लाह रब्बुल आलमीन पाण मां जेकी पण बीमार आहिनि उनखे शिफ़ा कामिला अजर अता फरमाए, जेकी मरीज़ आहिनि कब्रनि खे अल्लाह रब्बुल आलमीन कुशल अता फरमाए। आमीन सुम्मा आमीन व आखिरु दअवाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। إن الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له وأشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له وأشهد أن محمدا عبده ورسوله أما بعد أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد عباد الله رحمكم الله إن الله يأمر بالعدل والإحسان وإيتاء ذي القربى وينهى عن الفحشاء والمنكر والبغي يعظكم لعلكم تذكرون واذكروا الله يذكركم وادعوه يستجب لكم ولذكر الله تعالى أولى وأكبر والله يعلم ما تصنعون